फारूक खान ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक अवामी प्रेस क्लब ठट्टो जे वर्किंग कमेटी मेंबर सरगरम जाखोड़ी सहाफ़ी दोदोमल महेश्वरी पारां घारो प्रेस क्लब जे सथ जे साथियुनि खे पंहिंजे ख़ुशियुनि में शरीक कयो ऐं मज़हबी त्योहार ॾियारीअ जे मौक़े ते ख़ुशियूं वंडण लाइ रस्म केक काटण वारी तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिं में सहाफ़ी बिरादरी जा मुअज़्ज़ज़ मेंबर ऐं दोस्त वॾे अंग में शरीक थिया। ॾियारी वारी तक़रीब में घारो प्रेस क्लब जे सदर मुख़्तियार लाचारी, जनरल सेक्रेटरी शफ़ीक जांडियो, ख़ज़ानची ज़ुहैब शेख, शाहजहान बलोच, मिनहाज कुरैशी, एजाज चांडियो मेहरानवी ऐं समीउल्लाह पाबड़ो, मुखी रमेश कुमार, गोविंदा महेश्वरी, अतहर कमाल जुड़ेजो ऐं ऐवान सहाफ़त ठट्टो जे मेंबर साकिब भट्टी पिणु शिरकत कई। उन्हनि सभिनी गॾिजी सहाफ़ी दोदोमल महेश्वरी जे संदसि मज़हबी त्योहार ॾियारीअ जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं सहाफ़ती मैदान में संदसि ख़िदमतुनि खे ख़िराज तहसीन पेश कयो। तक़रीब में नाले वारनि मज़ाहिया स्टेज अदाकारनि दिलदार चांडियो, सरवर चांडियो, ग़ुलाम रसूल चाणी बि ख़ुसूसी शिरकत कई। तक़रीब में घारो प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे दोदोमल महेश्वरी जे समाजी ऐं सहाफ़ती ख़िदमतुनि खे उजागर कयो ऐं गॾियल इतिफ़ाक़ राय सां खेसि सहाफ़ती मैदान में जारी ख़िदमतुनि खे अॻिते वधाइण लाइ हौसला अफ़ज़ाई कई। तक़रीब में ॾियारीअ जी ख़ुशियुनि में भाङे भाईवार बणिजी सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾिनी ऐं हिकु अहिड़ो गॾियल पैगाम ॾिनो जंहिं में मुहबत, एकता ऐं भाईचारे खे अॻिते वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो।